ज्ञानचंद साहब, हाणे जेका सूरत हाल नज़र अचे पई हू अव्हां खां हिसाब पिया घुरनि त 14 सालनि जो असांखे हिसाब त ॾियो, पोइ असांखां 3.5 सालनि जो हिसाब वठो। ही उन्हनि जो आवाज़ आहे जेके अव्हां सां गॾु ई सिंध अंदरि ई हिन वक़्तु मार्च कनि पिया। पीपल्स पार्टी का 14 साल जो हिसाब यकीनन वठण खपजे, पर असीं ही ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत खां वठी हेसि ताईं जेके जमहूरियत ते राता निकिता आहिनि ऐं इमरान खान जहिड़ा जेके कठपुतली आहिनि, हिननि अवाम सां जेके हुननि धोखा कया आहिनि, अवाम सां जेके हुननि ज़्यादतियूं कयूं आहिनि, तादियूं कयूं आहिनि सिवली सिंधी में चइजे, उन्हनि जो हिसाब करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध जेका आहे उहा निकिरी चुकी आहे। सभिनी जो रुख जो इस्लामाबाद तरफ़ आहे। तो सिंध जो जेतिरे क़दुरु हिसाब किताब जो तालिक़ आहे त सिंध मल्हायो आहे, मुल्क जी ख़ुशहाली लाइ बि मल्हायो आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो एटमी पावर हिकिड़े पासे ॾिनूं त ॿिए पासे स्टील मिल्स खां वठी वॾा मनसूबा ठाहिया, माण्हुनि खे आवाज़ ॾिनूं ऐं उन रस्ते ते हलंदे बेनज़ीर भुट्टो साहिब रत ॾिनूं। ऐं हिन वक़्त में बि तव्हांखे हिते जेके असीं माण्हू ॾिसूं था त बिलावल भुट्टो उन साॻिए मिशन ते निकितल आहे ऐं उनजी कामयाबी जी लाइ बिलावल भुट्टो जे साथ ॾियण जे लाइ बिल्कुलु सॼी सिंध जेका आहे वो बिलावल भुट्टो सां गॾु बीठल आहे। ज्ञानचंद साहब, हाणे अॻियां जो प्रोग्राम बि थोरो ॿुधाईंदा हलो। हिन वक़्त ताईं ख़ैर वाज़े आहे त ही जेको अव्हां जो मार्च आहे ही कहिड़ी शक्ल इख्तियार कंदो इस्लामाबाद पहुचण खां पोइ, ऐं उन सां गॾोगॾु जेके कुझु मुतालबा बि 38 मुतालबा साम्हूं आया, पर उन में उहो बुनियादी नुक़्तो शामिल कोन्हे जंहिंजे हवाले सां समूरी इहा कैंपेन हलायो पिया आहिनि हुकूमत खे किराइण जे हवाले सां। उहे शयूं शामिल न आहिनि, त अञा कुझु शयूं क्लियर न पियूं थियनि लॉन्ग मार्च खे वठी करे। त छा अॻिते जो प्रोग्राम आहे? ऐं जेका ॻाल्हि काज़ी साहब कनि पिया त कंहिं पॉइंट ते PDM गॾिजी सघे थी, अहिड़ी बि का शइ गौर हेठि आहे छा? ॾिसो, सियासत आहे, हुन में कुझु बि थियण मुमकिन आहे, हिन में को शक कोन्हे, पर ही हिकु अवामी अदम एतमाद आहे जेको असां इमरान खान के खिलाफ पब्लिक के गॾु वठी इस्लामाबाद में वञी उनखे ॿुधाइण था चाहियूं त ही सॼे मुल्क जा माण्हू जेके आहिनि उहे हिन सरकार मां तंग आहिनि ऐं ही माण्हू इमरान खान खे हटाइण जे लाइ निकिरी चुका आहिनि। हाणे हिते नारो इहो ई लॻे पियो त भई इस्लामाबाद जाना है और इमरान खान को भगाना है। हुकूमती साइड तमामु घणी पुरएतमाद पुरुमीद नज़र अचे पई त ही कुझु न थींदो, सियासी मार मिलंदी ऑपोजिशन खे। त जेकॾहिं हू ईअं न थिए जो अव्हां मार्चनि में बिज़ी हुजो ऐं हू पुठियां मिशन करे वञनि, कमु करे वञनि पंहिंजो। ॾिसो, हुननि वटि करण जे लाइ छा बचियो आहे? ही जेको काफ़िलो निकितो आहे, जेकॾहिं बिलावल भुट्टो निकितो आहे त उहो जमहूरियत जे लाइ निकितो आहे, जमहूरी जेको ऐवान आहिनि उन्हनि जी इज़त जे लाइ निकितो आहे, साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन जे लाइ निकितो आहे, माण्हुनि जी भलाई जे लाइ हिन रियासत खे मजबूर करण जे लाइ निकितो आहे त रियासत माण्हुनि जी राय खे अहमियत ॾे, रियासत माण्हुनि जी भलाई तरफ़ अहमियत ॾे। हिन क़िस्म जा कठपुतली अचनि, सिलेक्टेड माण्हू अचनि ऐं उहे जेके मुल्क में तबाहियूं मचनि, हिकिड़े पासे मुल्क खे नुक़सान था ॾियनि, ॿिए पासे मिसकीन माण्हुनि जो जीअण जेको आहे उहो जंजाल था बणाए छॾनि। त उन माण्हुनि जो दर्द महसूसु कंदे बिलावल साहब मैदान ते आयो आहे ऐं आउं सम्झां थो त हू ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ॾोहिटो ऐं बेनज़ीर साहब जो पुटु आहे। हू सभु कुझु करण जे लाइ तयारु आहे जंहिंमें अवाम जो मफ़ाद हुजे।